झूलेलाल, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। तव्हां सभिनीनि भाउरनि भेनरुनि खे अॼु राखी जी लख लख वाधायूं ऐं आज़ादी जे ॾींहं जी बि वाधायूं। जीअं त अॼु राखी आहे, मां तव्हांखे ॿुधायो कि मां राखी जो ब्लॉग ठाहींदमि, त बसि मां सॼी तयारी करे छॾी आहे। हीअं जी कढ़ी रेडी आहे, सिम ते आहे, बसि तेल ते थियण ते आहे। ऐं हीअं आहिनि छोला। अॼु सॼी जो भी रसोई है बिना बसर थूम जे आहे। छोला सतनारायण है ऐं हीअ सतनारायण भगवान जी कुट्टी भुनी रखी है। अञा मूंखे कथा करनी है, अञा मुंहिंजो भाउ ईंदो, अञा जाम कम पिया आहिनि, त हलो पहिरियों कथा करे था वठूं। भगवान जो भोग छोला कढ़ी चांवर ऐं रायतो। स्वामी जी कथा जी तयारी करे छॾियूं आहिनि। हीअ आहे प्रसाद ऐं जीअं त विस्पति आहे, वीरल भगवान जी कथा बि करणी आहे ऐं हुनजो लोटो फल अञा मूंखे कटणा आहिनि। ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायूं हुयूं कि ब्राह्मण जी राखियूं पहिरियों पूॼा में रखबियूं। ऐं हीअ आहे हवन जी सामग्री, जो मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो कि हर सतनारायण ते मां घर में हवन कंदी आहियां। उहो वीडियो तव्हां न ॾिठो हुजे त हेठि डिस्क्रिप्शन में अथव, घर में हवन कैसे करे। त इहे हवन जी सामग्री आहिनि, 5 शयूं आहिनि। इहा मां सतनारायण स्वामी जी आरती महिल ॿारे करे हिन सां ई आरती कंदी आहियां। हिन सां घर में पॉजिटिविटी ईंदी आहे ऐं शुभता ईंदी आहे। त बसि श्री रमण स्वामी जय लक्ष्मी रमण। हाणे मुंहिंजो भाउ अची वियो आहे राखी ॿधाइण। मुंहिंजो हिकिड़ो ई भाउ आहे सिकी लधो। ऐं जीअं मां तव्हांखे चयो अॼु विस्पति आहे, पीला कपिड़ा पाइबा ऐं पीली राखी ई ॿधबी। त असां भाउ भेनरुनि गॾिजी अॼु पीला कपिड़ा ई पातासीं ऐं लकीली मूंखे राखी बि गोल्डन कलर जी मिली, जो पीले में ई ईंदो आहे। ऐं मिठाई में मां पंहिंजी सिंधी मेसू वरितो, जो उहो बि पीलो आहे। त हिन खां पोइ हाणे मां खणंदसि पीली सरसों। जीअं मां तव्हांखे ॿुधायो हो कि भाउ जे मथां अॼु जे ॾींहुं घोरणु खपे, त 3 दफ़ा सिधी ऐं 3 दफ़ा उल्टी। इहा मां भाउ जे मथां घोरे करे तए ते साड़े छॾंदमि। ऐं हाणे मां पप्पा खे राखी ॿधंदसि। त हीअ मां पंहिंजी फुफी जी राखी ॿधां थी पप्पा खे। उहा ॾिसो तव्हांजी राखी ॿधी आहे मां। त हिते सभु अची चुकिया आहिनि, दीदी, जीजा ऐं उन्हनि जा ॿार। मूंखे 6 निराणूं आहिनि, हुन मां 4 अॼु राखी ते पहुतियूं आहिनि ऐं 2 मिस थियूं आहिनि। त ही वॾी दीदी आहिनि, जो हिननि खे राखी ॿधनि था ऐं हुन खां पोइ ॿी दीदियूं ॿधंदा। त केतिरो सुठो हुन सनातन धर्म में केतिरी सुठी व्यवस्था आहे। कोई न कोई त्योहार ईंदो ई रहंदो आहे, हिन जे बहाने पाण में फैमिली मिले थी, वेही करे ॻाल्हाए थी। वरना कंहिंखे टाइम आहे अॼु कंहिंजे लाइ। अगरि ही त्योहार न हुजनि त केरु त कंहिंसां मिले ई न। त ॾिसो हिन ई बहाने घर में रौनक लॻी आहे, भाउर भेनर मिलिया आहिनि, केतिरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। बहना ने भाई की कलाई पे प्यार बांधा है, प्यार के 2 तार से संसार बांधा है। त बसि सभु रोटी पाणी खाई करे वांदा थी विया आहिनि ऐं वेही रहिया आहिनि कार्ड्स ते रांदि करणु। जीअं सावण में पते रांदि थींदी आहे, रुगो मां ई रांदि न कंदी आहियां, बाक़ी सभु कंदा आहिनि। त तव्हां रांदि कंदा आहियो कि न, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। त बसि सभु पंहिंजी अॼु जो रक्षाबंधन जो ब्लॉग तव्हांखे कीअं लॻो, कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। अहिड़ा ब्लॉग तव्हां ॾिसणु चाहियो था या न, उहो बि ज़रूरु ॿुधाईंदा। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो, हिकु नई इंफॉर्मेशन सां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।